अस्सलामुअलैकुम, माया किरण मीर ऐं अवां ॾिसी रहिया आहियो रंगनि भरी शाम स्पेशल कल्चर ट्रांसमिशन। ऐं जीअं त तव्हांखे ख़बर आहे त असां हीउ सॼो महीनो कल्चर स्पेशल ट्रांसमिशन करे रहिया आहियूं। 3 दिसंबर ते इंशाअल्लाह तव्हां असांजो मेन इवेंट ॾिसंदा ऐं डेली का न का रिकॉर्डिंग हली रही हुई, इन जे करे असां लाइव न पिया कयूं छो जो ज़ाहिर आहे कल्चर डे असांजी सकाफ़ती ईद है त उनखे भरपूर नमूने सां सेलिब्रेट कंदा आहियूं हर साल। ऐं डिफरेंट गाना हूंदा आहिनि, शोज़ हूंदा आहिनि जंहिंजी डेली बेसिस ते का न का शूट हलंदी रहंदी आहे। इन ई हवाले सां असां डेली बिज़ी हूंदा हुआसीं, इन जे करे असांजी लाइव ट्रांसमिशन न हली रही हुई। अॼु तव्हांजे साम्हूं हाज़िर थिया आहियूं ऐं अॼु मूं वटि ज़बरदस्त गेस्ट बि आहिनि, उन्हनि सां बि तव्हांजो तारुफ़ कराईंदासीं। तव्हां बि असांजे प्रोग्राम में शामिलु थी सघो था, असांखे कॉल करे सघो था, नंबर तव्हांजी स्क्रीन ते अची रहियो आहे। जल्दी सां पंहिंजा मोबाइल्स खणो ऐं असांखे कॉल करणु स्टार्ट कयो। ऐं तव्हांखे ख़बर आहे त टाइमिंग्स चेंज थी विया आहिनि, डेली हाणे असां तव्हांजे साम्हूं हाज़िर थींदासीं 3 खां 5 इंशाअल्लाह ज़िंदगी रही त। शोबी भाई बि गॾु आहे, शोबी भाई खे बि सलाम करणु चाहींदसि। अस्सलाम वालेकुम शोबी भाई। अस्सलाम वालेकुम किरण, कैसे हैं आप? ठीक हैं? और ज़बरदस्त हूँ। बस ये जो टाइम चेंज हुआ है मेरे लिए ये बहुत बड़ा चेंज है। हाँ जी उसकी वजह ये है कि मैं अभी देखें इवेंट से बिल्कुल सुबह 6 बज गए थे, हमें वहीं पर ही मॉर्निंग हम इतना लेट हो गए थे। और आपको पता है कि मेरी महफ़िलें जो है वो सूफ़ी महफ़िलें ज़्यादा होती हैं, तो उसमें कव्वाली रंग भी और सूफ़ीज़म भी, तो बड़ा चीख और पुकार के साथ गाना पड़ता है वहाँ पर, तो आवाज़ से भी लग रहा तो होगा। इसीलिए हमने आपको ये कल्चर स्पेशल ट्रांसमिशन में आपको थोड़ा सा रिलीफ दिया हुआ है ना, कि हम सिंगर्स बुला लेते हैं, फिर आपके गले को थोड़ी सी वो राहत मिल जाती है। ये तो बहुत ही अच्छा हुआ भाई किरण। उसकी वजह ये है कि हमारे इस इवेंट पे जो हमारे जितने भी अच्छे आर्टिस्ट हैं वो हमें सुनने को मिलते हैं, हमें मिलने को मिलते हैं, हमें बजाने को मिलता है उनके साथ। तो ये तो बड़ा एक जिसे कहते हैं बहुत ही अच्छा है। ये कल्चर जो है ना, ये कल्चर खाली कुछ डेज़ ना हो बल्कि चलता ही रहे। मैं तो कह रहा हूँ ये ज़्यादा अच्छा है, क्योंकि इसमें हम बहुत ज़्यादा इंजॉय करते हैं। बिल्कुल करते हैं। ऐं इन में रंग बिरंगी रंग जेके असांजी सकाफ़ती रंग जेके आहिनि, इलाही रंग आहिनि असांजी सकाफ़त में। असांजी मतिलबु हिकिड़ी जेका सुञाणप जेका असांजी आहे, असांजी सकाफ़त जेको असांजो अजरक जेको मूंखे पातल आहे, इन जा शेड्स ॾिसो, या हीअ जेका प्रिंट मूंखे पातल आहे, हीअ बेसिकली जेका प्रिंट आहे थर जी प्रिंट आहे। ऐं कंहिं दौर में इलाही पाईंदियूं हुयूं असांजी भेनरूं, वरी विच में इन जो ट्रेंड घटि थी वियो, वरी सां हिन जो ट्रेंड स्टार्ट थियो आहे। इन जो प्लाज़ो जेकॾहिं मुंहिंजो नज़र नथो अचे त मां हीअं करे ॾेखारणु चाहींदसि त हीअ हिन जो प्लाज़ो आहे। मां अवान लाइ खे चवंदसि थोरो ॾेखारियो, छो जो जेका ड्रेस पातल आहे मूंखे सिंधी लिबास वारनि जी ड्रेस पातल आहे। ऐं सिंधी लिबास हमेशह कल्चर स्पेशल ट्रांसमिशन में मूंखे स्पॉन्सर कंदी आहे ड्रेसिस, मुंहिंजी भेण मैमूना। ऐं तमामु बहितरीनु हुननि जूं ड्रेसिस हूंदियूं आहिनि, त तव्हां ॾिसी सघो था हिननि जा कलर कॉम्बिनेशन केॾा ज़बरदस्त आहिनि। ऐं तव्हां बि हिननि जो पेज विज़िट करे सघो था, फेसबुक ते उन्हनि खे जेको आहे कॉन्टेक्ट करे सघो था, व्हाट्सएप ते उन्हनि खे कॉन्टेक्ट करे सघो था। ऐं खोड़ वैराइटी आहे। ऐं तव्हां इंशाअल्लाह कल्चर स्पेशल ट्रांसमिशन जेका असांजी मेन इवेंट आहे उन में बि तव्हां मुंहिंजी जेका ड्रेस ॾिसंदा ऐं शोभी भाई जो जेको कुर्तो ॾिसंदा, उहो बि सिंधी लिबास वारनि जो ई स्पॉन्सर ड्रेस आहे असां ॿिन्ही जो। सो ज़रूरु तव्हां बि हुननि जो पेज विज़िट कयो। इन्हनि खां ई ॾींहं आहिनि त तव्हां उन्हनि खां परचेज़िंग कयो, ऐं अहिड़ा बहितरीनु कपिड़ा जो सॼो साल बि पायो न ख़राबु कोन्ह थींदा। इहा हिकिड़ी मूंखे सुठी शइ लॻंदी आहे पंहिंजे सिंधी लिबास जे अंदरि, त असांजो जेको ही कपिड़ो आहे, अजरक आहे, या काई बि असां बर्थ भरियल काई बि जेका असां हिकिड़ी शर्ट बि पायूं था, सालनि जा साल हलनि था, ख़राबु कोन्ह था थियनि। उन्हनि जा रंग पका, एॾा ख़ूबसूरत डिज़ाइन्स, त जॾहिं बि पायूं लॻंदो आहे नयो पातो आहे असां ड्रेस। त आपको कैसा एक्सपीरियंस लगा था ये? मैं यही कहना चाह रहा था कि बहुत जिसे कहते हैं ना आउट क्लास डिज़ाइंस हैं सिंधी लिबास। और जो हमारी बहन मैमूना है मेरे ख्याल में, आई थिंक शी इज़ अ वेरी क्रिएटिव, इसमें कोई शक नहीं। और जिसे कहते हैं ना क्वालिटी
प्लस उनके डिज़ाइंस हाँ। बहुत ज़बरदस्त हैं जी, मुझे और भी चाहिए। इंशाल्लाह। हाँ जी। बिल्कुल तो ये है बिल्कुल कि बिल्कुल। क्योंकि वो वेयर इंशाल्लाह। करने के बाद एक तो बंदा बहुत इजी रहता है कि हाँ जी, कपड़ों हाँ में वो बात नहीं है कि आप टेंशन में आ रहे हैं। हाँ स्टिचेस बहुत ज़बरदस्त हैं, डिज़ाइन हाँ। बहुत ज़बरदस्त हैं, कलर बहुत ही आउट क्लास उबला। हैं, इसमें कोई शक नहीं। और सबसे अच्छी बात, हमारे लिए धो भी लो तो कोई बात नहीं, ख़राब नहीं हो रहे वो। नहीं होते। तो हाँ इसमें कोई शक नहीं कि मैमुना आपको जी वाकई में अप्रिशिएट करने वाली बात है ये कि बिल्कुल। आपने इतने अच्छे डिज़ाइंस और इतने अच्छी क्वालिटी के साथ और बड़े रिजनेबल प्राइस में अपने डिज़ाइंस रखे हैं। हाँ तो मेरे लिए तो गाय बजाए आप, मैं किरण से रिक्वेस्ट करता रहूँगा कि मुझे तो वही चाहिए। हाँ ये इंशाल्लाह इंशाल्लाह एनी टाइम शोभी भाई। और मेरी प्यारी बहन मैमूना, तव्हां खे अल्लाह साईं आबाद रखे, सलामत हुजो ऐं ईअं पंहिंजी जेको आहे कमु आमीन कंदा आमीन। रहो ईमानदारी सां, ऐं अल्लाह साईं तव्हांखे मज़ीद कामयाबियूं अता करे। असां सां गॾु अॼु जेको हिते सिंगर मौजूदु आहे, माशाल्लाह मां उन जी तारीफ़ में छा चवां। अल्लाह साईं उन्हनि खे बहितरीनु आवाज़ ॾिनी आहे, असांजो सरमायो आहिनि, सिंध जो तमामु वॾो नालो आहे। ऐं 15 साल पहिरियां मां उन्हनि जे गाने में, हल 15 साल थी विया, 15 साल पहिरियां मां उन्हनि जे हिकु गाने में परफॉर्म बि करे चुकी आहियां। ऐं उहो गानो अक्सर करे कॾहिं कॾहिं अगरि कशिश ते हलंदो आहे त मां सोचींदी आहियां त एतिरी नंढी बि हुयसि मां। ऐं उन में वाक़ई हक़ीक़त ॻाल्हि आहे, शादी जो सॉन्ग हुयो, इवेंट हुयो बाक़ाइदा हिकिड़ो, जंहिंमें मूंखे रोइण न पियो अचे, ॾाढो रुआरियो बि हुयनि, छा त ग्लिसरीन हणायनि, छा त अहिड़ियूं मतिलबु छा कुझु न कयो वियो उते उन वक़्तु उन टाइम में बि, पर रोइण मूंखां न पियो निकिरे। पर चवंदा आहिनि न त वक़्त सां हर इंसानु सिखंदो आहे। उहो हिकिड़ो दौरु हुयो जंहिं टाइम मां नूराणी करे रही हुयसि, ऐं वरी मूंखे गाने जी ऑफर थी हुई, ऐं मुंहिंजे लाइ इहो पहिरियों हिकिड़ो सम्झो त मॉडलिंग जो चैलेंज हुयो, जंहिंखे ख़ैर पूरो करे वरितोसीं। पर अॼुकल्ह जा जेके चैलेंजिस आहिनि न, उन्हनि खां अल्लाह साईं माफ़ु करे। अॼुकल्ह जा जेके चैलेंजिस आहिनि न, ॾाढा ॾुखिया चैलेंजिस आहिनि। अफ़सोस थींदो आहे अगरि इंसानु पंहिंजी ईमानदारी सां कमु करे थो ऐं उनखे उनजो उहो रिज़ल्ट न मिले न, त ॾाढो ॾुखु थींदो आहे। ऐं मूंखे हिन दफ़े वाक़ई ॾुखु थियो आहे, उहो तव्हां सां मां किसो कंदसि, पर ब्रेक खां पोइ, हिन वारी ब्रेक खां पोइ न, ईंदड़ ॾींहंनि में उहो तव्हां सां डिस्कस कंदसि। छो त मां पंहिंजो 100% ॾींदी आहियां ऐं मूंखे उन तरह जो रिज़ल्ट न मिलियो आहे, ऐं मां पंहिंजी इंसल्ट फील कई आहे। मां अॼु ऑनियर थी चवां, मां पंहिंजी इंसल्ट फील कई आहे। ऐं 3 सालनि में मां कॾहिं बि पंहिंजी इंसल्ट फील न कई, पर अॼु हिन दफ़े मां पंहिंजी इंसल्ट फील कई आहे। ऐं इहा मां पंहिंजी दिलि जी आवाज़ पंहिंजी आवाम सां थी कयां, पंहिंजी ऑडियंस सां थी कयां, जंहिं मूंखे एतिरी इज़त ॾिनी आहे, एतिरो मान ॾिनो आहे ऐं एतिरी मोहबत मूंखे ॾिनी आहे। इन जो फ़ैसिलो कंदी आवाम मुंहिंजी। सो असां सां गॾु माशाल्लाह सिंगर, म्यूज़िक कंपोज़र, ऐं माशाल्लाह उन्हनि जी पंहिंजी गवर्नमेंट में जॉब बि आहे, हेल्थ डिपार्टमेंट में आहिनि, मक़बूल आरफाणी साहब असां सां गॾु हिते मौजूदु आहिनि। उन खां अलावा असांजी हिकिड़ी ॿी भेण आहे जेका न्यू टैलेंट आहे, ऐं तव्हां उनखे इंशाल्लाह हाणे कल्चरल सॉन्ग जेको KTN जो थियो आहे, उन में बि तव्हां उन्हनि खे ॾिसंदा। डिफरेंट चैनल्स ते बि कमु कयो आहे, डिफरेंट शूट्स बि कंदियूं रहंदियूं आहिनि। आयत अली असां सां गॾु हिते मौजूदु आहिनि। सो ॿिन्हिनि खे भलीकार कंदासीं। अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। कीअं आहियो? ठीकु आहियो? तबियत ठीकु आहे तव्हांजी? अल्हम्दुलिल्लाह तव्हां ॿुधायो? अल्हम्दुलिल्लाह बिल्कुलु ठीकु ठाक। पूरा रंगनि में रंगजी पिया आहियो। रंगनि में रंगजी वई आहियां। ही तव्हांखे जेकी ड्रेस तव्हांखे जेकी मूं ॾिठी आहे न, ही तव्हांखे जेको पजामो पियो आहे, जॾहिं मां नंढो हुउसि त इहो साॻी इहो ई कलर, इहो ई गुलाब जेको तव्हांखे जोड़ो पातल आहे, मुंहिंजी मदर खे पातल हो जॾहिं मां नंढो हुउसि। मक़सदु ॾिसो त उनखे अञा ताईं ही असांजा सिंधी जेके डिज़ाइनर आहिनि, अञा ताईं उनखे ज़िंदा रखंदा पिया अचनि। मूंखे ॾाढी ख़ुशी थी तव्हांखे ड्रेस ॾिसी करे, मुंहिंजी वालदा बि यादि अची वई। न बिल्कुलु ईअं ई आहे, छो त असां इन्हनि शयुनि खां पोइ ते हलिया विया हुआसीं। हीअ असांजी कल्चर आहे, हीअ असांजो रंग आहे, हीअ असांजी सकाफ़त में शामिलु आहिनि। ही ड्रेसिस थी विया या डिज़ाइन्स थी वियूं, तव्हां अॼु खां कोई 15-20 साल पहिरियां या 25 साल पहिरियां जी बि ॻाल्हि कयां त ही शयूं नज़र ईंदियूं हुयूं, पर कुझु टाइम में ही शयूं ग़ाइब थी वियूं। वरी डिज़ाइनर्स जेके आया, असांजी पंहिंजी जेके सिंधी भेनरूं आहिनि, उन्हनि जीअं ऑनलाइन बिज़नेस स्टार्ट कयो त उन्हनि वरी सां रिवाइव कयो इन शइ। बिल्कुलु उनखे वरी रिवाइव कयो, वरी उनखे ज़िंदा रखियो। हा, इहो उनजो हिकिड़ो असां सिंधी माण्हुनि जे लाइ ऐं नए टैलेंट जे लाइ, जेके ईंदड़ जेको नस्ल पैदा थींदो, उनजे लाइ हिकिड़ी फ़ख्र जी ॻाल्हि आहे, उनजो अहसान सम्झे जो उनखे वरी ज़िंदा रखियो आहे। हा बिल्कुलु आहे ईअं।
त आयत बि असां सां गॾु मौजूदु आहे। आयत सां बि ॻाल्हाइणु चाहींदसि। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। कीअं आहियो आयत? जी अल्हम्दुलिल्लाह ठीकु आहियां, तव्हां ॿुधायो ठीकु आहियो? मां बिल्कुलु ठीकु आहियां। माशाल्लाह ॾाढा प्यारा पिया लॻो। न न मां चवां थी तव्हां ॾाढा प्यारा था लॻो माशाल्लाह। अच्छा, thank पर you। इहो मूंखे ॿुधायो त तव्हांजी ख़ूबसूरती जो राज़ छा आहे? मुंहिंजी ख़ूबसूरती जो राज़ अवाम आहे। अवाम आहे। अच्छा, इलाही सपोर्ट था कनि। माशाल्लाह सुठी ॻाल्हि आहे। जी। ऐं जेको मेहनती माण्हू हूंदो आहे उनखे ई सपोर्ट कंदा आहिनि। बिल्कुलु। ऐं जेको महिनत कंदो आहे ऐं उनजो जेको रंग आहे उहो साम्हूं अची वेंदो आहे महिनत करण वारे जो। त कीअं पियो लॻे तव्हांखे हिन इंडस्ट्री में अची करे कमु जीअं स्टार्ट कयो आहे एज़ अ मॉडल तव्हां? फ़िलहालु त अञा शुरूआत आहे मुंहिंजी। सुठो लॻे पियो, माना बहितरीनु। हाणे मां काफ़ी प्राइवेट चैनलनि ते बि कमु कयो आहे ऐं शूट्स वग़ैरह बि कया आहिनि मां पॉलर्स जा। लेकिन हाणे जेको KTN ते न्यू सॉन्ग थो अचे मुमताज़ मोलाई जो, उन में बि मां आई आहियां। कल्चरल सॉन्ग आहे कल्चर सॉन्ग आहे जेको, हा। जंहिंजो टीज़र उमेद आहे हलणु शुरू थियो त आहे राति खां वठी। हा, उमेद आहे त असां सभिनि खे जंहिंमें पसंदि हिकिड़ी छोकिरी ईंदासीं। नचंदी नज़र थी अचे असांखे, फेराटींदी पाए। हा, बहितरीनु, ॾाढो बहितरीनु सॉन्ग आहे। सही। बसि ही तव्हांजे लाइ हिकिड़ो वॾो स्पेशल आहे। छो जे मुमताज़ मोलाई असांजे सिंध जो हिकु तमामु वॾो नालो आहे, हींअर सुठो नालो आहे। अलाह साईं हुनखे वॾी हिकिड़ो इज़त ॾिनी आहे। छो हर साल कल्चर जो डे थींदो आहे त उते असांखे सभिनि जा असांजा गीत थी चुका आहिनि इदारे जे तरफ़ां थिया आहिनि। मुंहिंजो बि थियो आहे, अख़्तर चन्नाल जो थियो आहे, हींअर मुमताज़ साहब जो थियो आहे। तव्हांजी ख़ुशनसीबी इहा आहे, तव्हां अॼु मुमताज़ मोलाई जी सॉन्ग में तव्हां आहियो। बिल्कुलु तव्हांखे इंशाल्लाह तव्हांखे अलाह साईं वॾी इज़त इज़ाफ़ो ॾींदो। इंशाल्लाह। न न न्यू टैलेंट बि आहे माशाल्लाह, फेस बि अथसि ऐं ही स्टार्ट हूंदी आहे। KTN जे लाइ मां इहो ज़रूरु चवणु चाहींदसि छो जो ही प्लेटफॉर्म मुंहिंजे लाइ बि रहियो आहे ऐं हितां मां अॻिते वधंदे ॾिठो आहे इंसानु। हक़ीक़त आहे। असां सभु असांजो आर्टिस्ट त पहिरियां हुयासीं, पर असांखे शोहरत जो जेको दरवाज़ो चइजे सो हितां ई मिलियो आहे। असांजो सेकेंड घर असांजो पंहिंजो ज़ाती जेको असां घर सम्झंदा आहियूं सो असांजो KTN आहे। बिल्कुलु आहे। 2002 खां वठी स्टार्ट KTN जो स्टार्ट करी असां हाणे मुंहिंजे ख़्याल में असांखे अच्छा बि हाणे अचनि पिया आहिस्ता आहिस्ता। अच्छा वार बि अचनि पिया। असांजी ज़िंदगी हिते गुज़री आहे, गुज़री वई आहे। पर वरी उहा ई ॻाल्हि कंदसि त तव्हां महिनत कयो ऐं तव्हांखे हुनजो फल न मिले पोइ छा कंदव? ॾुख त थींदो आहे न। थींदो आहे। तव्हां सां थियो आहे कॾहिं ईअं डबल स्टैंडर्ड माण्हू तव्हांखे मिलिया आहिनि? ज़ाहिर ॾुख थींदो आहे। हर काफ़ी अहिड़ा इवेंट्स बि थिया जंहिंमें माण्हू खे तकलीफ़ थींदी आहे, ॾुख थींदो आहे। जंहिं जॻहियुनि ते किथे किथे असांजी ज़रूरत हूंदी आहे उते के माण्हू खे इग्नोर कयो वेंदो आहे। मुनाफ़क़त ॾाढी आहे हिन फील्ड में, मां ॾिठो आहे। पंहिंजे मतिलब जे लाइ अहिड़ा मिठा थी वेंदा आहिनि जो बसि तव्हां सम्झंदव त तव्हांजे लाइ सभु कुझु करे छॾींदा ऐं जॾहिं तव्हां पहुची वेंदव तव्हांखे ईअं इग्नोर कंदा जो तव्हांखे लॻंदो त तव्हां त अनवॉन्टेड आहियो, तव्हां अची फाथा आहियो, पछतायो आहे। उहो ड्रामे जो नालो आहे न, ॼमी फाथा आहियो। त डबल स्टैंडर्ड माण्हुनि में हूंदो आहे, थींदो आहे। पर छा आहे त हाणे वक़्तु ॾिनो आहे असां हिन चैनल खे असांखे एप्रिशिएट करणु घुरिजे, उनखे एप्रिशिएट करणु घुरिजे असांजे लाइ। पर ठीकु आहे, असां ॾिठो त वरी असांखे इज़त ऐं शोहरत ॾिनी, मालिक ॾिनी आहे, केयर ऑफ इन्हनि जी मिली आहे त ठीकु आहे। पोइ उन शइ खे असां बि छा कजे माण्हू। इहे कंहिं दौर में असांजो दोस्त हुयो राजा बि बसि लफ़्ज़ ज़ुबान त हुनजी छा कजे त असां इहो ई चई सघूं था छा कजे। सही ॻाल्हि आहे। पोइ इन ई ॻाल्हि खे कंटिन्यू कंदे त पोइ छा कजे भला, कुझु ॿुधाए बि छॾियो हाणे। तव्हां अहिड़ो ॿुधायूं था। सभ खां पहिरीं हिकु मनक़बत आहे मौलाई जी शान में, पोइ ॿिया रंग। ज़रूरु। क्या बात है, आ
शाह मर्दा शेर यज़म कुव्वत परवरदिगार लाफिता इल्ला अली इल्ला सैफल लाफिता इल्ला अली 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 लाफिता इल्ला अली इल्ला सैफल जुल्फ़कार। ओ पंजतन जे धरजी डिभी नौकरी मुहम्मद जे दरजी ओ हैदर जे दरजी डिभी नौकरी लगंदो ही रहंदो नारो हैदरी लगंदो ही ओ पंजतन जे दरजी मुहम्मद जे दरजी ओ हैदर जे दरजी डिभी नौकरी लगंदो ही रहंदो नारो हैदरी लगंदो ही रहंदो नारो हैदरी ओ पंजतन जे दरजी मुहम्मद जे दरजी डिभी नौकरी लगंदो ही रहंदो नारो हैदरी लगंदो ही रहंदो नारो हैदरी। कायनात में बियो कुछ भी तना है इन ये घर जे सदके सब ही आए। ओ कायनात में बियो कुछ भी तना है इन ये घर जे सदके भणो सब ही आए। सच्चे मुस्तफा जी सच्चे ओ सच्चे मुस्तफा जी आहे सरवरी लगंदो ही रहंदो नारो हैदरी लगंदो ही रहंदो नारो हैदरी। ओ पंजतन जे दरजी डिभी नौकरी लगंदो ही रहंदो नारो हैदरी लगंदो ही रहंदो नारो हैदरी। क्या बात कमाल। असांजो अज़ल खां अलम ही निशाना ख़ैबर या खंदक फ़तेह जो निशाना। असांजो अज़ल खां अलम ही निशाना ख़ैबर या खंदक फ़तेह जो निशाना। अली मुर्तज़ा जी अली मुर्तज़ा जी आहे बहादुरी लगंदो ही रहंदो नारो हैदरी लगंदो ही रहंदो नारो हैदरी। अली अहमद मां पंजतन जो नौकर सजायो असेवण खिलाद कलंदर।
अली अहमद मां पंजतन जो नौकर सजायो वसेवर खिलाल कलंदर किसो करबला जो ओ किसो करबला जो अथई आखिरी लगंदो ई रहंदो नारो हैदरी लगंदो ई रहंदो नारो हैदरी ओ पंजतन जे दर्ज पंजतन जे दर्ज भी नौकरी लगंदो ई रहंदो नारो हैदरी लगंदो ई रहंदो नारो हैदरी लगंदो ई रहंदो नारो हैदरी लगंदो ई रहंदो नारो हैदरी। माशाल्लाह बहितरीन बहितरीन मनक़बत ऐं शुरूआती माशाल्लाह एॾी सुठी थी आहे वाह वाह माशाल्लाह इंशाल्लाह अॻिते बि सुठा ई तव्हां खां कलाम ॿुधंदासीं। अच्छा हींअर कल्चर डे जे हवाले सां तव्हांजी छा एक्साइटमेंट आहे छा कुझु गानो अची रहियो आहे तव्हांजो कोई नओं कल्चर ते पंहिंजो हिकिड़ो गीत रखियो आहे पंहिंजे यूट्यूब चैनल ते उस्ताद मामूद यूसुफ जो मशहूरु गीत आहे जंहिं वक़्तु ही जोगी जाॻिया उहो मूं रखियो आहे उनजी शूट कई आहे प्राइवेटली उहो हले पियो थो पंहिंजे चैनल ते ज़बरदस्त तव्हां सां अञा बि गुफ़्तगू कंदासीं पर ब्रेक जो वक़्तु आहे ब्रेक खां पोइ तव्हां सां ॻाल्हियूं कंटिन्यू कंदासीं जी व्यूअर्स वक़्तु आहे ब्रेक जो कार्यक्रम जो जल्दी वापसि था अचो ॿीहर तव्हांखे भलीकार कंदासीं तव्हां बि असांजे प्रोग्राम में शामिलु थी सघो था ऐं तव्हां ॿुधाए सघो था त कल्चर डे अचण वारो आहे 3 डिसंबर ते इनशाअल्लाह ऐं तव्हांजी तयारी छा आहे तव्हां कहिड़ी कहिड़ी तयारी कई आहे कहिड़ियूं कहिड़ियूं ड्रेसिस ठहारायूं आहिनि ऐं छा छा करण जो इरादो आहे कहिड़ा खाधा पचाइण जो इरादो आहे छो खाधे जो बि काफ़ी थींदो आहे हा त तव्हांजे घर में अहिड़ी कहिड़ी डिश ठहंदी आहे असांजे घर में जेको पली ठहंदी आहे साग ठहंदो आहे मखण चांवर जी मानी आहे मच्छी हूंदी आहे हुन में इहे उन ॾींहुं ते असां स्पेशली असां ऑलरेडी पहिरियां असां तयारी करे छॾीसीं सही छो जॾहिं इहे ॾींहं ईंदा आहिनि त पोइ इहे शयूं मिलणु ॾाढी मुश्किल थी ॾाढी मुश्किल थी वेंदी आहे वाकई बुकिंग करे छॾी आहे अच्छा मच्छी त मां चवां थी शॉर्ट थी वेंदी आहे मिलंदी ई कोन्हे पली ऐं मच्छी ॿई शॉर्ट थी वेंदियूं आहिनि मिलंदी ही कोन इनके हम सब भी आएंगे ना हाँ इंशाल्लाह क्यों नहीं ऐसे मेहमान नवाज हैं ऐसी बात नहीं है ममताज बोले तब तो सच्ची तो कहा है भाई हम सिंध में रहने वाले इसमें तो कुछ मेहमान नवाज हैं सारे ये हकीकत ॻाल्हि आहे हकीकत अच्छा तव्हां फूडी आहियो खाइण पीअण जो शौक़ु या कुकिंग जो कुझु शौक़ु आहे थोरो घणो हा ज़ाहिर सी ॻाल्हि आहे जॾहिं असां वेंदा आहियूं घुमणु फिरणु वेंदा आहियूं आउटडोर त पोइ उते जेकॾहिं फैमिली सां असां वेंदा आहियूं न त पोइ असां पंहिंजी फैमिली वारनि खे चवंदा बाबा हाणे तव्हां औरतूं जेके तव्हां वेहो अॼु वारो असांजो आहे असां जेके मर्द हज़रात आहियूं सो असां पाण ई कुकिंग कंदा आहियूं ज़बरदस्त ठाहे उन्हनि खे खारायूं खाओ ज़िंदगी तव्हां असांजी ख़िदमत कई आहे महिनत कई आहे अॼु असां तव्हांजा ताबेदार न न इहो ज़रूरी आहे इहो मज़ो आहे ज़िंदगी लाइफ में हिकिड़ो माण्हू चेंज वारा आणिजे कॾहिं कॾहिं घुमण फिरण में अच्छा मां हिकिड़ो अक्सर करे सभिनीनि खां सवाल कंदी आहियां जेके बि मतिलबु मेल हज़रात मुंहिंजे शो में ईंदा आहिनि उन्हनि खां हिकिड़ो सवाल ज़रूरु कंदी आहियां त टेस्ट हिकिड़ो अलाह साईं ॾिनो आहे औरत जे हथ में कुकिंग करण जो जेको खाधो पचाए थी डेली उहो हिकिड़ो डिफरेंट टेस्ट आहे ख़बर आहे सभिनीनि खे त अमड़ जे हथ जो टेस्ट कहिड़ो आहे वाइफ जे हथ जो टेस्ट कहिड़ो आहे या धीउ जे भेण जे हथ जो टेस्ट कहिड़ो आहे पर ही जेके मेल्स जेके कुकिंग कंदा आहिनि इन्हनि जे हथ जो वरी टेस्ट सफ़ाई डिफरेंट हूंदो आहे छा राज़ छा आहे वजह इहा आहे की उन्हनि ते ट्रेनिंग कनि था ठीकु आहे उहो उन्हनि जा मुख़्तलिफ़ दोस्तनि सां वास्ता आहिनि कीअं पकवान सेंटरनि खे उन्हनि जा दोस्त आहिनि कई वरी किताब बुक्स वग़ैरह उन्हनि में पढ़नि था पोइ उन हिसाब सां कनि था कई वरी अहिड़ा आहिनि जेके दुको हणंदा हुआ ठीकु आहे सभु मसाला हण त पोइ खाइण खां बि दर तेज़ मसाला ईअं थींदो कॾहिं कंहिंजो धोको वरी अहिड़ो लॻे थो त वाह वाह कमाल छा ठाहियो अथई यार किथे सीए थो मूंखे पाण ख़बर कोन्हे ईअं ई बाबा त ईअं थींदो आहे सही तव्हां कहिड़ी सुठी शइ ठाहींदा आहियो
असल में छा आहे त आउं सुठी शइ भाॼी कुझु तमामु सुठो ठाहींदो आहियां। अच्छा त मां जॾहिं ड्यूटी करे ड्यूटी जॾहिं फारिग थी ईंदुसि त मुंहिंजो हिकिड़ो ठिकाणो हिकिड़ो दोस्त जो हुयो, उहो हिकिड़ो मैकेनिक हुयो, मैकेनिक जे पासे में दुकान वरी मुंहिंजी पकवान सेंटर हुयो, ॿई मुंहिंजा दोस्त हुया। त बसि उन्हनि जे हिन पासे पकवान सेंटर, हिन पासे मैकेनिक, विच में चारपाई ते तव्हां लेटे पियो हूंदोसि। पोइ हू जो कमु कंदो उहो बि ॾिसंदो हुओ, हू कमु कंदो उहो बि ॾिसंदो, जॾहिं बि त उहो ॾिसंदे ॾिसंदे हुनजो कमु मां सिखी वियुसि। बिरयानी बि सुठी पचाईंदा आहियूं। अच्छा अच्छा क्या बात है। बस फिर चलेंगे हिन दफ़े असां ना शोभी भाई इस हाँ जी, संडे पक्का जो हो है गया। इंशाल्लाह 3 दिसंबर लॉक कर दें, लॉक आपके कर घर दें। आएंगे हम प्रेस क्लब पे इंशाल्लाह। जाएंगे। कोई बात नहीं, प्रेस क्लब से होकर फिर आएंगे, कोई मसला नहीं है। हम सुबह सुबह आ जाएंगे। सुबह सुबह आ जाएंगे। और शोभी भाई कल थोड़ा पूछो पान छा ठाहींदो, चवंदो हिकिड़ो सैंडविच ठाहिणो ईंदो आहे। क्या बनाते हैं आप परी सैंडविच? के हाँ, लिए? वो भी बहुत वो भी मुश्किल है मैं- यार वो मैंने अपनी बेटी के लिए, क्योंकि मुझे जो है ना बहुत प्यार है अपनी परी बेटी से ना, ज़ाहिर सी बात। तो सैंडविच जब मैं लेके आता था बाज़ार से, तो उसमें कोई ना कोई नुक्स उसने निकालना होता था परी ने, कि इस पापा इसमें ये अच्छा नहीं है, इसमें ये अच्छा नहीं है। तो मैंने उसकी सारी तमाम तर फरमाइशों को मद्देनज़र रखते हुए एक अपना सैंडविच क्लब सैंडविच तैयार किया कि हाँ जी, तो वो बिल्कुल ठीक लगता है उनको। बस ये है। ये सुन के राजेश भाई ओबी से बाहर आ गए हैं। राजू भाई चिराग से आए हैं, वो भी से आए हैं, तो मुझे मुझे लग रहा है चिराग से ही आए। नहीं, इसमें कोई आया शक नहीं। तव्हांखे कुकिंग ईंदी आहे? हा मूंखे अलहमदिल्ला सभु कुझु ईंदो आहे। छा सुठो ठाहींदा आहियो? बेस्ट में बेस्ट त मां मुर्गी चिकन वग़ैरह ठाहींदी आहियां। मेरी तरफ से तो हाँ है। जीअं पंहिंजी सिंधी डिशेस थी वियूं, पली थी वई, साग थी वियो, भिंडियूं तरियल थी वियूं, पटाटा थी विया, इन टाइप जी शयूं। इहे टाइप ईंदियूं आहिनि, लेकिन पली साग वग़ैरह इहो मूं कॾहिं ट्राई न कयो आहे। न कयो आहे। न अच्छा, हू जेको थोरो सोएबो आहे जेको, उहो ई थोरो मूंखे मुश्किल लॻंदो आहे। अच्छा, त इन सिहो। शइ खां मां साइड कंदी आहियां। अच्छा, त कॾहिं ट्राई करे ॾिसो। हा हाणे कंदसि। ऐं खाइण में छा कल्चर पसंदि डे आहे? ते जी खाइण में छा पसंदि आहे? मूंखे बिरयानी ज़्यादा पसंदि आहे। हा बिरयानी लवर हूंदियूं आहिनि छोकिरियूं। लवर हूंदियूं आहिनि जी। सही। ऐं कल्चर डे जी तयारी छा कई अथव भला? मां करे छॾी आहे काफ़ी, माशाल्लाह। सूट बि वठी छॾियो आहे, ड्रेसिंग सॼी ऐं ज्वैलरी हर शइ वठी छॾी आहे। बसि हाणे उन ॾींहं जो इंतज़ारु आहे। इंशाल्लाह। छा कंदा आहियो? उनजी कहिड़ी एक्टिविटीज़ हूंदियूं आहिनि? मतिलबु काथे रैलीज़ में वेंदा आहियो, छा कंदा आहियो, या घर में हूंदा आहियो? वैसे त काफ़ी साल थिया आहिनि घर में ई एक्टिविटी आहे, बाक़ी हिन साल कुझु सोचियो आहे त अक्सा किंजर इनवाइट कयो आहे। सही। उन जे मतिलबु रैली छोकिरे में। हा, त उन मतिलबु चयो आहे त अचिजो नुमान। सही। त इंशाल्लाह हिन दफ़े असां अक्सा किंजर जी रैली में हूंदासीं। इंशाल्लाह इंशाल्लाह। सही आहे, सुठो आहे, इहो बि हिकिड़ो फन आहे। हा, बिल्कुलु enjoyment आहे। अक्सा जी जेका रैली हूंदी आहे प्योरली गर्ल्स रैली हूंदी आहे। जी, जी। सो जेके बि भेनरूं आहिनि असांजूं, जेके बि रैली में वञणु चाहिनि थियूं, त अक्सा किंजर आहे या दुआ में मिट थी वई, इन्हनि जी गर्ल्स जी रैली हूंदियूं आहिनि, त तव्हां उन्हनि खे जॉइन करे सघो था। तव्हां रैली वग़ैरह में वेंदा आहियो या प्रेस असांजे क्लब ते? ॻोठ में जेको असांजो तक़रीबन जेके स्कूल जी तरफ़ां रैलियूं निकिरंदियूं आहिनि, कुझु दोस्त जेके असांजे क्लास फेलो आहिनि उहे बि अक्सर करे वॾियूं टोपियूं ठाहींदा आहिनि, अजरकू पटका ॿधी करे पोइ रैली कढंदा आहिनि। 2-2.5 कलाक जी रैलियूं कढंदा आहिनि। मुंहिंजी असांजी वरी तयारी प्रेस क्लब ते हूंदी आहे, हा। छो जो प्रेस क्लब ते पूरी सिंध गॾु थींदी आहे, त पोइ उते शो वग़ैरह बि सभु गॾु हूंदा आहियूं असां, त पोइ उते उनजी तयारी वारे सां पोइ थोरो झटको ॾींदा आहियूं रैली में, वरी ओॾे तयारी हूंदी आहे। सही। मां इहो सोचां थी त ही इलाही सालनि खां असां माशाल्लाह सेलिब्रेट कंदा पिया था अचूं कल्चर डे, पर ही कल्चर डे सिर्फ़ु 3 दिसंबर ते न आहे, ही हर ॾींहुं जो आहे। सही बात है। छा आहे मक़सदु त इहे शयूं असांजी ज़िंदगी में आहिनि। असांजी ड्रेस ई असां सिंधियुनि जी इहा ई आहे। हर वक़्तु असांखे इहे कपिड़ा पातल हूंदा आहिनि, ॻोठ में हिकु पंहिंजा कपिड़ा पातल हूंदा आहिनि, चोपल बि हूंदी आहे, अजरक असांजे कुल ते। हिते खणी ठीकु कराची में रहनि था माण्हू, इहो थोरो अॼु माहौल चेंज आहे त घटि थो लॻे। तव्हां ॻोठनि में हलो, तव्हांखे हर वक़्तु इहे रैलियूं ईअं असांजी ईअं ई असांजी बिस्तरनि ते हूंदियूं हा, आहिनि, बिल्कुलु चारपाई ते हूंदियूं हूंदियूं आहिनि, इहे अजरकूं असांजे कुलनि ते हूंदियूं हा, आहिनि। हूंदियूं डेली हाणे सियारे जी मौसम आहे न, सियारो सॼो 3 महीना लगातार जेके पोड़ा जूना जेके उन्हनि जूं कचहरियूं हलंदियूं आहिनि, उन्हनि जूं मच्छी खिचड़ियुनि चांहि उन्हनि जी चढ़ी पई हूंदी आहे वग़ैरह सभु। चइबो आहे हीअ ॻाल्हि हीअं अथई, वॾनि जूं ॻाल्हियूं हलंदियूं पियूं, ज़माने जूं ॻाल्हियूं हलंदियूं पियूं, तारीख़ जूं ॻाल्हियूं हलंदियूं, माण्हू घणो कुझु सिखे थो रहनि पिया। त इहा हयात हले थी जेसि ताईं सिंधी जेकी असांजी आहे न। पहिरें बि हिकिड़े प्रोग्राम में ज़िक्र करे चुको आहे, तक़रीबन प्रोग्रामनि में उहे चवंदा आहिनि, फॉरेन कंट्री जा माण्हू उहे चवंदा आहिनि त मतिलबु जेके वेस्टर्न माण्हू जेके आहिनि उहे बि चवंदा आहिनि, अगरि आपको सीखना है तो सिंधियों से सीखो, उनकी तहज़ीब से सीखो।
त उहो जो आहे पाण अलहमदिल्ला कल्चर पंहिंजो जेको अलाह साईं स्पेशली हिकिड़ी पाण खे ॾेई छॾी आहे सो वॾी गनीमत असांजे लाइ। वाकई कराची खां ॿाहिरि जेकॾहिं ॾिसिजे थो त इहे शयूं नज़र बि अचनि थियूं। कराची में घटि नज़र ईंदो आहे, छो जो कराची सिंध जो वॾो शहरु आहे, पर जेके सिंधी हिते रहनि था, जेके पुराणा जेके आहिनि हितां जा रहाकू, उन्हनि में वरी बि उहे शयूं नज़र ईंदियूं आहिनि, या जेके वरी नवां जेके शिफ्ट था थियनि त वरी उहे उन ई रंग में रंगजी था वञनि पिया। बिल्कुलु। पर हे मछ कचेरियूं थी वञनि थियूं, या जेके रातिनि जो वेही करे जेके हर कोई कचेरियूं कंदो आहे, ॿाहिरि मछ कचेरी जंहिंखे चवंदा आहियूं। जीअं ई नवंबर स्टार्ट थींदो आहे न त असांखे मुख़्तलिफ़ इलाइक़नि जा दोस्त जेके आहिनि, जेके क्वालिफाई माण्हू आहिनि, उहे सभु इनवाइट कंदा आहिनि, मक़बूल अचो यार, अॼु असां हिकिड़ी तकलीफ़ नड़ी रखी आहे, हुन में तव्हांजो अचणु लाज़मी आहे। उते वेंदा आहियूं सॼो नवंबर खां वठी आख़िर डिसंबर ताईं असांजो इहे प्रोग्राम्स, इहे कचेरियूं, इहे डिशिज़, वरी उहे जेके मच लॻो पियो हुन में वाइट जेके गजर हूंदा हुआ, गाजर, उन्हनि जो उनखे पचाए वरी सिर्फ़ु इहो सॼो महीनो हलंदो आहे सिलसिलो, उनखे यादि ताज़ा करण करे। ऐं हुअणु घुरिजे लाहौरी गजर जेके लाहौरी जेके ॿ टे ॾींहं पहिरीं इहा मिठाई इहे मज़ो ईंदो आहे। इहे वाकई इहे शयूं कजनि, इहे एक्टिविटीज़ ख़तमु न करणु घुरिजनि, मज़ो ईंदो आहे। तव्हांजो हिकिड़ो गानो आहे, पुराणो गानो आहे इलाही, ऐं अलाए केतिरो अरसो थियो हूंदो, गुज़ारियल ॾींहं ऐं रातियूं, मुंहिंजो फेवरेट सॉन्ग आहे। केतिरो अरसो थियो हूंदो इहो गानो? मुंहिंजो 12 साल पहिरियां गानो हुयो। 12 साल पहिरियों इन गाने जी शूट कई फरहान बलोच कई, सनम बलोच उनजी डायरेक्शन कई हुई। सही। जेके हिन जी सिस्टर हुई। जी जी। तमामु हिट गानो मुंहिंजो वियो, एज़ अवार्ड याफ़्ता गानो हुयो, तमामु हिट थियो। मोस्ट फेवरेट सॉन्ग आहे मुंहिंजो। मां चाहींदसि त थोरो कल्चर खां हटी इन गाने जा कुझु दरबारी न चौथे काले में छो जो मुंहिंजो फेवरेट सॉन्ग आहे। मां माइंड ठाहे वेठी हुअसि त तव्हां ईंदा त मां तव्हांखे रिक्वेस्ट कंदसि। या ही कंपोजिशन मुंहिंजे वालिद साहब जी हुई। अच्छा। कोशिश कयो त तव्हां सुठी यादि तव्हां हुनखे ॾियारे छॾी। ऐं मुंहिंजो ख़ुदि फेवरेट सॉन्ग आहे, बहितरीन सॉन्ग आहे। प्यारो दोस्त आहे काशिफ आगानी साहब। ठीकु आहे। काशिफ मुंहिंजो एतिरो गहरो दोस्त आहे, जंहिंजी मतिलबु असां ॿिन्हिनि जी पाण में इंतहा न आहे, दोस्ती में तमामु वेझा आहियूं। त काशिफ जो फेवरेट सॉन्ग इहो थियो, ताकी मुख़्तलिफ़ प्रोग्राम में काशिफ पाण परफॉर्म कंदो। जी जी जी। ॿुधायो त तव्हांखे सिर्फ़ु माहौल वक्त जाप ॾियारे छॾियो तव्हां साईं। मेलोडीज़ गुज़ारियल ॾींहं ऐं रातियूं अञा मूंखां नथियूं विसरनि। क्या बात। गुज़ारियल ॾींहं ऐं रातियूं अञा मूंखां नथियूं विसरनि। मोहबत में मुलाक़ातियूं अञा मूंखां नथियूं विसरनि। गुज़ारियल ॾींहं रातियूं अञा मूंखां नथियूं विसरनि। हुई बरसात जी मौसम, हुआ मंजर हसी प्यारा। हुई बरसात जी मौसम, हुआ
मंजर हसी प्यारा उहे जायूं मिठियूं बातियूं अञा मूंखां नथियूं विसरनि उहे मंज़र उहे जायूं अञा मूंखां नथियूं विसरनि मोहब्बत में मुलाकातियूं अञा मूंखां नथियूं विसरनि ला 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 ए ला ला थैंक यू थैंक यू सो मच। ज़िंदगी ते आयल गीत आहे अच्छा, हा वाह। थोरो ॿुधायो हिन जे बारे में। तव्हांजे बाबा जी कॉम्पोज़िशन तव्हांजी ॻाल्हि कई त जॾहिं ज़िंदगी में उहो इंसानु न आहे जे प्यार न कयो हुई उहो इंसानु अधूरो आहे सही ॻाल्हि आहे। ज़ाहिर हर इंसानु प्यार करे थो मुंहिंजी मोहबत त ख़ैर बचपन खां हुई शायदि नसीब में न हुई रिश्ता नाता बि थियल हुया सही। पोइ इतफ़ाक़न थी वियो जो उनजे टुटी वञण खां पोइ उनजी तकलीफ़ वधीक मुंहिंजे वाल साहब खे अथई उनजो फेवरेट रिश्तो हुयो जॾहिं पोइ ॿ लाइनूं ठाही कंपोज़िशन पाण खे तव्हांखे चई ॻाइणियूं जॾहिं इहो गीत तयारु थियो ओके थियो जॾहिं ऑडियो थी वियो हुनजो त उन टाइम मुंहिंजे वॾे वाल साहब ज़िंदगी तां जान मां लड़णो करे वियो ॿुधी न सघियो हालांकि कंपोज़िशन हुनजी हुई दिलि हुनखे ख़्वाहिश वॾी हुई त ॾाढी बहितरीनु शइ हुई सुठो गानो इहो हिट थियो ऐं सुठो डायरेक्ट थियो फरहान बलोच में इहो सनम हुनजी डायरेक्शन कई ऐं तव्हां असांखे सुठी यादि ॾियारी थैंक यू सो मच न न थैंक्स टू यू त तव्हां जेको आहे मान रखियो मुंहिंजो ऐं तव्हां मुंहिंजी रिक्वेस्ट खे पूरो कयो ऐं मोस्ट फेवरेट सॉन्ग आहे यकीन कयो अक्सर करे कॾहिं दिलि चवंदी आहे कोई बि मेलोडियस सॉन्ग ॿुधण ते त मां हैंड्स फ्री हणंदी आहियां ऐं मां इहो गानो ॿुधंदी आहियां राति जे टाइम स्पेशली मज़ो ईंदो आहे छो जो कुझु सॉन्ग्स अहिड़ा हूंदा आहिनि जो तव्हांखे लॻंदो आहे त हीअ स्पेशली तव्हां जे लाइ ठहियल आहिनि बिल्कुलु ऐं ॾाढो मेलोडियस सॉन्ग आहे ऐं इहा मेलोडी हाणे कोन्हे इहा हक़ीक़त आहे हाणे जेकी बि नवां आर्टिस्ट अचनि पिया न जेको हींअर माहौल में थिए थो उनखे पिया था ॻाइनि उन्हनि जो बेस मज़बूत न आहे उन्हनि जी सिखिया न आहे तव्हांखे ख़बर आहे ईअं बसि ट्रैक्स ते ॻाइनि था प्राय ट्रैकनि ते हुनखे रिबूम करे टोटल ट्रैकनि ते गाना था ॻाइनि असांजे दौर हीअ जेकी शयूं ठहियूं उहे पंहिंजी कंपोज़िशनूं हुयूं पंहिंजा ट्रैक्स ओरिजिनल चैनल ख़ुदि ठाराईंदो हुयुमि इहे शयूं थियूं हाणे उहे शयूं नथियूं थियनि छा चवणु चाहींदो जेको न्यू टैलेंट अचे थो तव्हां जहिड़ा माशाल्लाह उस्ताद माण्हू ते वेठल आहिनि त तव्हां उन्हनि खे छा हिकिड़ी एडवाइस ॾियणु चाहींदव वजह इहा आहे त असांजो प्लेटफॉर्म असांजे मुल्क में न आहे सिंगिंग जे हवाले सां असांजे मुल्क में प्लेटफॉर्म न आहे सही नंढा नंढा इदारा आहिनि चैनल्स आहिनि ठीकु आहे थियनि था उन्हनि अहिड़ा प्रोग्राम्स थियनि था ठीकु आहे उते असां जहिड़ा आर्टिस्ट अचनि था पर उहो बि प्लेटफॉर्म न अचे काफ़ी शयूं आहिनि मनी प्रॉब्लम्स आहिनि बजट जा मसइला मसाइल आहिनि सिंगरनि खे आर्टिस्ट नवां जेके टैलेंट जेके जिन खे अहिड़ा छोकिरा बि आहिनि जिन सिखिया वरिती आहे उन्हनि ॾिठो हालात ॾिठा आहिनि असांजे चैनल्स जा मुख़्तलिफ़ चैनल जा त यार असांजो उन्हनि में मुस्तक़बिल न आहे त असां पोइ उहा महिनत करे उहो पंहिंजा ख़्वाब अधूरा हिते छॾे ॾियनि मतिलबु तव्हांजे चवण जो मक़सदु इहो आहे त जीअं पड़ोसी मुल्क में रियलिटी शोज़ थियनि था अहिड़ा हिते बि थियणु घुरिजनि 5 सालनि पोइ हिकिड़ो असांजो प्रोग्राम थींदो आहे की सिंगरनि जा मुक़ाबिला थींदा आहिनि चलो उन्हनि खे घुराइनि था त पोइ उहो प्रोग्राम बि अधूरा ख़तमु थी वञे उन्हनि जे उहे फाइनल ते पहुचनि ई नथा मुंहिंजे ख़्याल में इहा स्टार्ट वरिती मरहूम ताहिर राई साहब वरिती सिंध टीवी खां वरिती KTN खां वरिती हिते जेके तक़रीबन मुख़्तलिफ़ प्रोग्राम्स थिया इहे वरितो ठीकु आहे पर जेकॾहिं उन्हनि आर्टिस्टनि मां उन इवेंट्स मां जेके को आर्टिस्ट जेको उभरी निकिरी को फाइनल फिनाले जेको खटी करे जॾहिं अचे थो त अॻियां पोइ छा करे अॻियां उनजे लाइ का मंज़िल हुजे न को प्लेटफॉर्म हुजे न हाणे उनखे नालो मिली वियो शोहरत मिली वई ठीकु वरी वेठो घर आहे छा पंहिंजो बिज़नेस ठाहींदो यूट्यूब त चलो 8-12 साल थियनि हाणे थियो उनखां पोइ ठीकु आहे एॾो पॉपुलर थी वञे नालो हुनखे मिली वियो उन पंहिंजो घर कीअं हलाए पंहिंजो घर जो चूल्हो कीअं हलाए
अॻिते हली वो कंहिं जगह ते मजदूरी में नथो करे सघे छो भाई ऐसा होता है ये इतना बड़ा यार क्या सिंगर कितने से क्या अच्छा फिनालिस्ट ने जीता इस प्रोग्राम मतलब प्रोड्यूसर ने जीता हुआ है ये तो मजदूरी कर रहा है क्या इसीलिए वो लोग अपना जो ना सारा चीज़ सब चीज़ ख़त्म करे बेचारा नाउमीद थी था वञनि माण्हू अच्छा इहो बि आहे जीअं असांजी उर्दू मीडिया आहे माशाल्लाह उते बि इलाही सिंगर्स आहिनि वॾा वॾा नाला आहिनि पर मां इहो बि ॾिठो आहे त उन्हनि बि असांजे सिंधी आर्टिस्टनि खे उहो चांस न आहे ॾिनो जेको उन्हनि खे ॾियणु घुरिजे जीअं हाणे अॼुकल्ह OSTs जो दौरु आहे ॾिसो न उन्हनि वटि बि छा आहे प्रोग्राम थियनि था उन वटि सिर्फ़ु तव्हां ॾिसो जेके उर्दू मीडिया तव्हां सिंगर्स असां सीनियर आर्टिस्ट ॾिसो सजाद अली साहब ॾिसो आतिफ़ असलम साहब ॾिसो उन्हनि एॾो उन्हनि जी जेकी महिनत आहे असां उनजी महिनत खे असां पहुची नथा सघूं उन्हनि जी जेकी खोजना थियल आहे वॾी खोजना आहे हाणे छा पिया था कनि इहो शुक्र आहे वरी बि यूट्यूब चैनल जो पंहिंजा यूट्यूब चैनल्स ठाहे करे पंहिंजा प्रोग्राम्स खणी रखनि था पंहिंजो जान थो उन्हनि जो हले बाक़ी तव्हां ॾिसो टाइटल ड्रामा जे टाइटल सॉन्ग में मुंहिंजा सॉन्ग था हलनि न असां वटि का फिल्मी प्लेटफॉर्म आहे न फिल्मी कुझु बि कोन्हे का शइ न आहे कुझु बि न आहे वरी स्पेशली इहो यूट्यूब चैनल आहे जेकॾहिं आहिनि त उहे बि असांजा न आहिनि जेनरली $5 जेके सिस्टम उन थिए थो उन्हनि जे करे थिए थो जंहिंजे करे आर्टिस्टनि जो जान थो हले आर्टिस्टनि जो पंहिंजो बजट सिस्टम हले थो सही ॻाल्हि आहे इहा मुल्क लेवल ते न आहे ऐं तकलीफ़ तव्हां ॾिसो उर्दू मीडिया ते सिर्फ़ु टाइटल ड्रामा उन्हनि जे सॉन्ग था ॻाइनि उन जा सॉन्ग्स पिया था हलनि इहो ॾाढो हींअर हिकिड़ो ट्रेंडिंग पॉइंट ऑफ व्यू आहे ॾाढो ट्रेंड आहे सिंगिंग खे हमेशह धकेलियो वियो आहे हिन मुल्क में असां ॾिसूं था या सही था चओ असां वटि उहो मतिलबु मार्जिन नथो ॾिनो वञे हिकिड़ो फनकार डिज़र्व करे तव्हां ॾिसो हींअर असांजे पूरे मुल्क में कल्चर डिपार्टमेंट आहे हुनजो कमु छा आहे मुख़्तलिफ़ शोबा आहिनि कल्चर डिपार्टमेंट ठीकु आहे कल्चर गवर्नमेंट जो बजट आहे हुन वटि उहो त हुनखे वॾा प्रोजेक्ट करे म्यूज़िक जा वॾा प्रोग्राम करे आर्टिस्ट सिंध जे इलाइक़नि पाकिस्तान मां मुख़्तलिफ़ आर्टिस्ट तव्हांखे मिलंदा खोजनाऊं करे आर्टिस्ट खणी अचनि उनजे लाइ प्रोजेक्ट ठाहिनि सभु को पंहिंजे पाण खे बसि स्टेबल करण जे चकर में आहे बसि पाण खे सेटल करण जे चकर में आहे सही ॻाल्हि आहे बसि अलाह सभिनीनि खे हिदायत ॾिए ऐं भलो थिए असांजे सिंधी गुलकारनि जो बि हिते जेका मुंहिंजी भेण वेठी आहे आयत उन्हनि खे बि सिंगिंग जो शौक़ु आहे न आयत हा थोरो घणो मां चाहींदसि न्यू टैलेंट आहे ऐं उस्ताद बि वेठा आहिनि साम्हूं तव्हांजे साम्हूं ॿ उस्ताद वेठा आहिनि त छा ॿुधाईंदव तव्हां मां सनम मारवी जो सॉन्ग ॿुधाईंदसि इलाही बहितरीनु आहे दरअसल माइक अच्छा ऐसे ई ईअं ई ॻायो तव्हां ईअं ॻाईंदसि ईअं न बाइक तव्हांजो ई फॉलो कंदो न तव्हांजो ही माइक लॻल आहे न इन में आवाज़ सही ईंदो ये जो मोहब्बतों की क्या बात कसम खा रहे हैं आप ये जो मोहब्बतों की कसम खा रहे हैं आप सच पूछिए तो इश्क से घबरा रहे हैं आप ये जो मोहब्बतों की कसम खा रहे हैं आप ये जो मोहब्बतों की कसम खा रहे हैं आप एक उम्र जिसके बाद गुजारी है आपने ये एक उम्र जिसके बाद गुजारी है आपने हैरत है उसको देख के हैरत है उसको देख के शर्मा रहे हैं आप ये जो मोहब्बतों की कसम खा रहे हैं आप दरअसल मूंखे तबियत से माशाल्लाह वेरी नाइस
सुठी आवाज़ तव्हांजी सुठी वॉइस आहे तमामु तव्हां सुठी कोशिशि करे सघो था सुठा अच्छा। आर्टिस्ट साबित थी सघो था वैसे अञा मुंहिंजी तबियत ठीकु न आहे इन करे मां थोरो सही न चई सघियसि हू मुंहिंजो बेस्ट आवाज़ आहे मुंहिंजे ख्याल में त मूंखे त का हिन में ग़लती नज़र कोन आई बाक़ी न तमामु बहितरीन परफॉर्म कयो फिल्म है में ना? अच्छा कया थोड़ी ये पॉलिशिंग song- की जरूरत है। मकबूल ये भाई मैं song तो ये मेरे सोच रहा हूँ कि मतलब- मैं सामान मन बेच के ना अब कुछ और करूँ यकीन माने अच्छा ही जेको सॉन्ग हो न ही पहिरें मां मतिलबु ईअं ॿुधंदी त रहंदी हुअसि लेकिन थोरो घटि तवजो ॾिनो जॾहिं मुंहिंजी कज़न आहे मुंहिंजी हिकिड़ी कज़न आहे उहा ॿुधंदी हुई ॾाढो शौक़ु सां असां ॿाहिरि बि वेंदा हुआसीं आउटिंग वग़ैरह ते तो गाॾी में मतिलबु इहो ई हलाईंदी हुई सही। उन खां पोइ मतिलबु हीउ सॉन्ग मूंखे घणो पसंदि अचणु शुरू थियो हम्म। पोइ मां हिन ते फोकस कयो वरी ॻाइणु शुरू कयो ईअं घर में ॻाईंदी रहंदी आहियां पंहिंजे सही, मुंहुं त इन क्रिएट उन खे थो वञे न न ज़बरदस्त तव्हां थोड़ी कोशिश कयो ऐं मतिलबु तव्हां सिख्या वरिती आहे या ईअं ई पाण पाण न न ही मां पाण ई चयो आहे त ईअं पोइ थोड़ी कोशिश कयो सिंगर ऐं थियां सिंगर बि थियो अॼुकल्ह त अच्छा। माशाल्लाह इन जो टाइम बि आहे दौर बि आहे बिल्कुलु। अॼुकल्ह कोशिश किथे बि कंदासीं। कंहिं जाइ ते दाल न करे त हिते त करे भला हा इहा ॻाल्हि आहे न बिल्कुलु सिंगिंग जी तरफ़ अचणु बिल्कुलु। घुरिजेसि गॾु गॾु मॉडलिंग भी कयो गाना भी गायो हा मतलब हर शे एक्टिंग मॉडलिंग हाँ, मतलब मल्टी टैलेंटेड Singing। हाँ अपने multi गाने में खुद talented। मॉडल भी आ जाओ कैसी हाँ, बात है अच्छी कर बात सकती है। बेचो भाई ये सब चीजें मकबूल भाई भाई तव्हां पंहिंजी सिंगिंग स्टार्ट कयो न पंहिंजी मॉडलिंग बि गॾु गॾु कयो करे सघो था करे सघां थी। कोई सुठो उस्ताद ॾिसो उन्हनि खां तव्हां सिखो थोरो घणो ऐं पोइ वरी जेको आहे उस्ताद तव्हांजे मोबाइल में सभु आहिनि अच्छा पर मां चवंदी आहियां जेको साम्हूं वारो उस्ताद आहे न उहो वधीक टाइम सुठो खपे आहे। हिनखे घर मां टाइम कढणो पवंदो टाइम कढी कलाक खनि उनजी अकेडमी में वञिणो पवंदो अकेडमी में वेहणी पवंदी उनखे सुर सम्झणा पवंदा उहो टाइम हिनखे मिलंदो त वञी सघे थी अगरि न त जेको ॿुधे थी न मोबाइल में सभु जेके बि उस्ताद जेके वेठा आहिनि सभिनि खे ॿुधे आर्ट ॿुधे सिखी वेंदी ऐं शौक़ु अगरि तव्हांखे हिन में इंट्रस्ट आहे त पोइ तव्हां प्रॉपर सिखी सघो था हिन फील्ड शॉपिस जी दुनिया में तव्हां जेकॾहिं आया आहियो त सभिनि खे ऑलराउंडर हुअणु घुरिजे मुंहिंजे ख़्याल में तव्हांखे सिखणु घुरिजे सिखणु जो घुरिजे असां आर्टिस्ट आहियूं असां सिंगर बि आहियूं ऐं डायरेक्टर बि थी रहियो आहियां पंहिंजा सॉन्ग्स डायरेक्शन में पाण ख़ुदि कया ऐं हिन खां अलावा एज ए सिंगर आहियां प्लेबैक सिंगर आहियां मुंहिंजा फिल्मी गीत थिया आहिनि सभु चैनल ते ड्यूट में छी जेके तव्हांखे असां तकलीफ़ ॾियूं थी सघे थो हा थोड़ी थोड़ी मड़ई पंहिंजी स्टूडियो बि आहे तो हा मां रेडी आहियां इंशाल्लाह इंशाल्लाह इंशाल्लाह, ज़रूर ऐं कंहिं ॾींहुं तव्हांखे जेको आहे असां ॻाईंदे बि ॾिसंदासीं इंशाल्लाह। जे उन चवंदा आहिनि न हिकिड़ो स्टार असांखे मिली वियो आहे बस दुआ कजो इंशाल्लाह असांजी बेस्ट विशेस तव्हां सां गॾु आहिनि बसि इहा आहे त महिनत ऐं लगन जी थोरी ज़रूरत हूंदी आहे महिनत कयो ऐं इंशाल्लाह कामयाबी कामयाबु तव्हांजे आहियूं, साम्हूं आहे पोइ रुगो थोरी महिनत करणी पवंदी उहो तकड़ वारो कमु न कजो शॉर्टकट वारो कमु न कजो न न महिनत फोकस कजो त मूंखे जेको करिणो आहे ऐं मां पूरी ईमानदारी सां कयां अॼुकल्ह न त शॉर्टकट जो दौर बि थी वियो आहे न बिल्कुलु त मतिलबु जीअं अचनि था बसि सुर हुजनि न हुजनि ऐं फिल्टर वारो कमु था बसि करनि फिल्ट्रेशन हले पई ट्यूनर लॻी आहे गानो हली पियो ऐं असां चैनल वारे हलाए बि छॾीनि था हलाए बि छॾे था हीअं आहे न इहा ॻाल्हि अच्छा टिकटॉक बि त हिकिड़ो मज़ेदार आहे न हिकिड़ो ऐप उन बि त वरी माशाल्लाह सिंगर बि त ठाहे छॾिया आहिनि न ज़ाहिर सी ॻाल्हि एक्टर ठाहे छॾिया आहिनि सिंगर ठाहे छॾिया आहिनि ठला हलन पिया त उहो बि स्टार टिकटॉक हले ई टिकटॉक न करे थो कह रहा हूँ किरण टिकटॉक भी पाकिस्तान का ही आइडिया है मैं समझता हूँ जो फॉरेन और यूरोप ने इसको अपना लिया है, क्योंकि हमारा एक प्रोग्राम पता नहीं मुझे तो लगता है कि बाहर से आया है हाँ बाहर से आया लेकिन टिकटॉक यानी कि हमारा एक प्रोग्राम था ठीक ठाक हाँ से वहाँ से जो है ना तो चलो वो इसको मॉडर्नाइज कर दिया अच्छा ठीक ठाक चवंदा आहियो हो टिकटॉक था चवनि इहो बि सही आहे हींअर भला छा पिया ॿुधायो असांखे हींअर ही जेको सीज़न हली रहियो जी, असांजे जी। कल्चर जो जी जी त सोचियो त नई शइ कजे तव्हां ज़रूर बेरियूं करणु चित्रकार में Thank you.
बोली सिंधी बोली प्यारी बोली न्यारी बोली जिजल जी लोलिया सिंध अमा सिंधी मुझी बोलिया मिठी मुझी बोलिया सुठी मुझी बोलिया मिठी आए मिठी सिंधी बोली हाँ प्यारी बोली हाय न्यारी बोली जिजल जी लोली आ सिंध अमा सिंधी मुझी बोलिया हथन में हथ ॾेई अच त वाइदो कयूं हथन में हथ ॾेई अच त वाइदो कयूं दुखनि सुखनि में गॾु हिकु ॿिए साण हुजूं दुखनि सुखनि में हिकु ॿिए साण गॾु हुजूं हिकु लहारा ॿधी ॿारहं हाय हाय हिकु लहारा ॿधी ॿारहं ॻाल्हि दुखी न सवलिया सिंधी बोली है प्यारी बोली हाँ न्यारी बोली जिजल जी लोली आ सिंध अमा सिंधी मुझी बोलिया मिठी मुझी बोलिया सुठी मुझी बोलिया मिठी मुझी बोलिया सुठी आए मिठी सिंधी बोली मुखे मुझी बोलीअ ते ॾाढो नाज़ आहे जंहिंमें फिटाय जे सुरनि जो राज़ आहे मुखे मुझी बोलीअ ते ॾाढो नाज़ आहे जंहिंमें फिटाय जे सुरनि जो राज़ आहे जंहिंमें फिटाय जे सुरनि जो राज़ आहे पढ़ंदो अचां ॿुधंदो अचां पढ़ंदो अचां ॿुधंदो अचां अख जीअं खोलिया सिंधी बोली प्यारी बोली न्यारी बोली है सिंधी बोली प्यारी बोली जिजल जी लोली आ सिंध अमा सिंधी मुझी बोलिया हुजे अली अहमद सिंध जो मान मथाऊं सावक बनियूं ॿारा मेघ मलारूं सरे ग बरे ग सरे ग बरे ग सरे ग म प प ग प ग प ग रे 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 सरे ग रे सा सरे ग रे सा हुजे अली अहमद सिंध जो मान मथाऊं सावक बनियूं ॿारा मेघ मलारूं सावक बनियूं ॿारा मेघ मलारूं कुर्ब कचहरियूं मोहबत वारियूं हाय कुर्ब कचहरियूं मोहबत वारियूं सुहिणी सिंधुअ जी लोलिया सिंधी बोली प्यारी बोली जिजल जी लोली आ सिंध अमा सिंधी मुझी प्यारी आ सिंधी मुझी ओ ला 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 सिंधी बोली हा प्यारी बोली हाय न्यारी बोली जिजल जी लोली आ सिंध अमा सिंधी मुझी बोलिया मुझी
बोली प्यारी बोली हाय हाय सिंधी बोली प्यारी बोली जलज लोली आ सिंध अम्मा सिंधी मुझी बोली या सिंधी बोली प्यारी बोली हाय हाय सिंधी बोली हा हा प्यारी बोली जलज लोली आ सिंध अम्मा सिंधी मुझी बोली या मुझी बोली या मिठी मुझी बोली या मिठी आई सिंधी बोली। वाह जी वाह, मज़ो अची वियो, माशाअल्लाह, ज़बरदस्त। ऐं वक़्तु आहे ब्रेक जो, काॾे न वञिजो, जल्दी वापसि था अचो। ॿीहर तव्हांखे भलीकार कंदासीं रंगन भरी शाम में एकता स्पेशल ट्रांसमिशन तव्हां ॾिसी रहिया आहियो। ऐं बसि इहो ई चवणु चाहींदसि त भरपूर तरीक़े सां सेलिब्रेशन कयो, सुठे तरीक़े सां सेलिब्रेशन कयो, पर पंहिंजो ख़्यालु बि लाज़मी रखो। ऐं हींअर जेको आहे आयत कंहिं मतिलबु जद्दोजहद में लॻी पई आहे त को गानो ॻायां, मिलियो पई ॻोल्हियां पई अञा ॻोल्हियो पिया? हलो तव्हां तेसि ताईं ॻोल्हे वठो, मां होॾां थी टाइम ॾियां पई, इहो बि सही आहे। अच्छा, जीअं माशाअल्लाह तव्हां पाण कंपोज़र बि आहियो, म्यूज़िक वग़ैरह बि कंपोज़ कयूं आहिनि, त ईअं कॾहिं तव्हां कंहिंखे क्लासिस ॾिनियूं, टीचिंग कई ईअं सिंगिंग जे हवाले सां? ज़ाहिर आहे असांजो स्टूडियो ऐं अकेडमी बि आहे, त उन में मुंहिंजो वॾो ब्रदर आहे जेको मुंहिंजो उस्तादु आहे नज़ीर आरफाणी, उहो वेंदो आहे, असां पाण वेंदा आहियूं। त पोइ तक़रीबन शागिर्द जेके ईंदा आहिनि फ्रीलांस, जिन खे शौक़ु हूंदो आहे, असां उन्हनि खे को जेको ॻाइणो आहे अची ॻायो, अची करे वेठो ॻाईंदो, त पोइ उन्हनि में जेकी पोइ उन्हनि खे ग़लती हूंदी आहे त असां उन्हनि खे दुरुस्त करिणो आहे, ठीकु आहे हीअं ईअं न आहे, तव्हां हुनखे हीअं करे ॻायो, सुर में ॻायो, रिदम में ॻायो, लय सुर ताल बि ॻायो, त उन्हनि खे सम्झाईंदा रहंदा आहियूं। बाक़ी आहे ॻाल्हि सभु टाइम जी, टाइम माण्हू हूंदो त पोइ कंदो आहे, न टाइम न हूंदो त पोइ हक़ु पाण जे कमनि में लॻो पिया। तव्हां हींअर टाइम आहे, तव्हां शो करे, तव्हांखे ख़बर तव्हांखे केतिरा घर कमु करणा आहिनि, तव्हांखे ईअं हूंदो, टाइम मिलंदो त पोइ असां जेकॾहिं टाइम मिली वेंदो त उन्हनि खे पाण छोकिरनि खे कॉल करे, अचो अॼु असां वेठा आहियूं, अचो तव्हां 2-3 कलाक आहियूं, 3 कलाक हिते आहियूं, स्टूडियो में आहियूं, हिते अचो, जेको कुझु आहे तव्हां असां खां। कॾहिं तव्हां सां ईअं सीन थियो जो कोई तव्हांजो क्रेज़ी फैन हुजे ऐं उनखे सिंगिंग जो बि शौक़ु हुजे ऐं बसि तव्हांजे पोयां पइजी वियो हुजे त बसि तव्हां मुंहिंजा उस्ताद आहियो, मूंखे धाॻो ॿधो, मूंखे सेखारियो, मां बसि वेठो हूंदमि हिते या वेठी हूंदमि, कुझु ईअं XYZ? हिकिड़ो मुंहिंजो शागिर्दु हुयो, शागिर्दु थियो, पर उनखे तमामु घणियूं हिकिड़ो करोड़पति माण्हू हुयो, मुंहिंजो इंतिहाई, उनजी मदर मुंहिंजी घणी फैन हुई। आख़िर उहा पूछताछ कंदे अची मुंहिंजे घर पहुची वई, पंहिंजे पुट खे वठी आई त मूंखे हीउ छोकिरो तयारु करे ॾे। मूं हुनखे ॿुधो, पर उनजी आवाज़ में मक़सदु त उहा जेकी शइ हुजे उहा न हो, उहो पंच न हो हुन में। मूं हुनखे डायरेक्ट मां हुनखे चयो, भाई हीउ सिंगर तॾहिं थींदो जॾहिं हुनजी आवाज़ हुजे, लय में ताल में ॻाए पियो, सुर ताल में ॻाए पियो, लेकिन हुन वटि आवाज़ क्वालिटी न आहे, हीउ सिंगर कोन थींदो। जी तव्हां बसि थोरी देरि में तव्हां हुनजी दिलि टोड़े छॾी, दिलि टोड़ण जो मक़सदु न आहे, तव्हां किथे बि केतिरो टाइम बि तव्हां महिनत कयो, तव्हां किथे बि केतिरो टाइम महिनत कयो, लेकिन आवाज़ जेकॾहिं न आहे त उहा शइ न थींदी आहे। यानी दर्द हुजणु ज़रूरी आहे, दर्दीलो। छो त आवाज़ हिकिड़ो गॉड गिफ्ट आहे, कुदरत तरफ़ां अलाह साईं ॾींदो आहे, हर कंहिंजी इहा जागीर न आहे, मुंहिंजी जागीर न आहे, कुदरती मुंहिंजे लाइ त मालिक जी महिरबानी जो मूंखे आवाज़ु मिली वियो, आयत खे मिली वियो, तक़रीबन सिंगरनि खे जेकॾहिं आवाज़ु मिलंदो, अलाह जी तरफ़ां हिकिड़ो गिफ्ट मिलियल आहे, त उहो मिले थो, कुदरत मिले थो। हर जेकॾहिं ईअं हुजे हा त सभिनि जा सुर आवाज़ भला हुजनि, अगरि सभु दुनिया थी पूरी करे ॻाए, पर अॼुकल्ह त बेसुरा बि ॻाइनि पिया था, त ईअं आहे। त पोइ उनखे आख़िर उनजी मदर मूंखे तंग कयो, मूं उनखे थोरो सिखिया ॾिनी, उनजो हिकिड़ो ट्रैक उन पंहिंजी तरफ़ां ठारायो, मूंखे स्टूडियो में वठी वियो, हाई फाई स्टूडियो में वठी वियो, अशफाक भाई आहे असांजो सीनियर आहे, मूं उन काफ़ी कमु कयो, अशफाक शादाब स्टूडियो तमामु मशहूरु, उते मुंहिंजी रिकॉर्डिंग तक़रीबन मुंहिंजे कैटिन जा स्टार्ट जा गाना मुंहिंजे उते जे थियल आहिनि, उन्होंने असां पाण घणो कुछ सीखियो, उतने रिकॉर्डिंग कराई। मूंखे उन्होंने मकबूल भाई आप ये बच्चा करके गया है, लेकिन मुझे यार नहीं लगता कि ये वोकल कर पाएगा। ट्रैक तो उन्होंने 5 साल से ठहरायो। अलीम बरूच हमारा दोस्त था मौसीकार, उसने बनाया था ये।
लेकिन वोकल में मैं उसके साथ गया, लेकिन वो पूरी रात मेरी आंखें पक गई, लेकिन वो नहीं गा पा रहा। मैंने कहा बाबा तू सिंगर कोन थींदे, तू वञ घर, तो सब कुछ मालिक जो आहे, तो बस चइबो मां छा कया। सजेशन उनखे मूं ॾिनी, ईअं तव्हां वञो लियो म्यूज़िक अकेडमी, जो दोस्त मुंहिंजो आहे, तव्हां उते वञो, तव्हां सिर्फ़ु गिटार सिखो, इंस्ट्रूमेंट सिखो, इंस्ट्रूमेंट थी सघो था सुठा, उहो सिखो, सिंगिंग खे छॾियो। हींअर बहितरीनु सुठो गिटारिस्ट आहे। सची में? हा, वाह। त ईअं आहे। बस उहा बि चवां थी न त अल्लाह जी तरफ़ां कंहिंखे गॉड गिफ्टेड शयूं मिली वेंदियूं आहिनि। कोई सिंगर कॾहिं ईअं बि करे ईअं करे टूर ते वेंदा आहियूं, को अहिड़ो सिंगर असांखे मिली वेंदो आहे, मां सोचींदुसि यार छा ही ॻायो हिन जे अॻियां, त असांजा बि वॉइस ढिला आहिनि। अॼुकल्ह मां चवंदा भाई तव्हां अचो ॻायो, नहीं भाई मुझे कोई शौक़ ही नहीं है भाई, ऐसे ही मैंने गा दिया, अरे भाई तुम्हें गिफ्ट मिला हुआ है आवाज़ यार तुम्हारा। अॼुकल्ह हिकिड़ो नंढड़ो ॿारु न वायरल थी वियो आहे ॾाढो, जेको हैदराबाद में आहे, कैफेज़ ते वेही करे जेको गिटार बि वॼाए थो, गाना बि ॻाए थो। हाणे नंढड़ो ॿारु आहे, मुंहिंजे ख़्याल में छा उमिरि हूंदा, 7-8 सालनि जो हूंदो, आवाज़ क्वालिटी ॾिसोसि, ईअं ई माण्हू अॻिते वधंदो आहे। ईअं त उन्हनि खे उहो शइ, उहो टैलेंट मिले थो, आवाज़ मिले थो, टैलेंट बि आहे, त पोइ। पर मां चवां थी सोशल मीडिया जो वॾो किरदारु आहे हिन जे अंदरि। महिरबानी उन्हनि जी। वाकई आहे अॼुकल्ह जे दौर में, हा, अॼुकल्ह जे दौर जे हिसाब सां जेकॾहिं ॾिसजे त वाकई हर को पंहिंजी शइ जो पाण बादशाह थियो वेठो आहे। मालिक वेठो आहे पाण। हा, हक़ीक़त आहे। आयत हाणे अचां तव्हांजी तरफ़? हा बिल्कुलु। अची वियो गानो, यादि थी वियो थोरो घणो ॿुधायो? जेको मां हा, थोरो जेतिरो बि तव्हांखे। असल में असां तव्हांजी प्यारी आवाज़ ॿुधणु चाहियूं था। माइक ईंदो त तेसिताईं प्रोग्राम में टाइम ख़तम थी वेंदो। हा आहे, पर मतिलबु परे खां ईंदो इलाही। हा, मोला खे दुखन जा पहाड़ नदी, मोला खे मन साड़ नदी, अगई दिल छीरथम अखिन में बिहेरथम, एड़ी का तकदीरथम, दुखन जा पहाड़ नदी, मोला खे मन साड़ नदी, परे न वन मोखा मिठा, न मुखे दे तू एरी सजा ॾिसई हाल खे, परे न वन मोखा मिठा, न मुखे दे तू एरी सजा ॾिसई हाल खे। कदम कदम ते खत्म खत्म थे तो इतबार दुनिया का, कदम कदम ते खत्म खत्म थे तो इतबार दुनिया का, घावन दे तू एड़ा जो क्या मां। काई ॻाल्हि न आहे, काई ॻाल्हि न आहे, इहो बि बेस्ट हुयो। अच्छा, ऐं मुंहिंजी दुआ आहे त अलाह साईं तव्हांखे कामयाबु करे ऐं तव्हां सुठा सिंगर थियो, इंशाल्लाह। ऐं तव्हांखे सुठो उस्ताद मिले। तव्हांखे थोरी मुंहिंजे ख़्याल सां पॉलिशिंग जी ज़रूरत आहे, ऐं इन दरअसल में मां तयारी न करे आई हुयसि न। भई तव्हांजी अञा तयारी न आहे त तव्हांजो एॾो प्यारो आवाज़ तयारी करे अचो हा त पोइ अलाए छा थिए हा। न तव्हां थोरो ऐं एडवाइस मिली वञे हा त पंहिंजी हिकिड़ी ज़िंदगी जी ऐं तजुर्बे जी ॻाल्हि थो ॿुधायां। तव्हांजी वॉइस प्लेबैक वॉइस आहे, हा तव्हां सुठा सिंगर साबित थी सघो था। हा अच्छा, ही तव्हांखे सुठी सजेशन थो मां ॾियां, हा। अॻियां तव्हांजी मर्ज़ी आहे। सची थी चवां, वाकई शोबिज़ में तव्हां आहियो ऐं त शौक़ु सभु शइ में रखो। एक्टिंग एज़ अ मॉडलिंग तव्हां बि कयो पिया, ठीकु आहे, एक्टिंग कयो पिया त सिंगिंग लाइ बि शौक़ु रखो।
टाइम तो ही तव्हां कढो पिया त टाइम सभिनि खे ॾियो। इंशाल्लाह इंशाल्लाह असांजी बेस्ट विशेस तव्हां सां गॾु आहिनि। अल्लाह साईं तव्हांखे कामयाबु कंदो ऐं ख़ुशि रहो। थैंक यू सो मच फॉर कमिंग। कोई मैसेज ॾियणु चाहींदव? मैसेज बसि पंहिंजनि खे ॾियणु चाहींदसि पंहिंजनि खे इहो मैसेज ॾियणु चाहींदसि, तव्हां बि ख़ुशि रहो, असांखे बि ख़ुशि रहो ऐं कंहिंजी लाइफ में इंटरफेयर न कयो त इहा सुठी ॻाल्हि न आहे। या छो जे करे ख़ानदान अलाह वारनि पाक जे लाइ हर आहे कंहिंखे मुंहिंजे ख़्याल पंहिंजी हा न इलाही काफ़ी माण्हुनि लाइ आहे, सिर्फ़ु फैमिली लाइ न आहे। न मां त अक्सर करे पंहिंजे ख़ानदान वारनि खे टारगेट कंदी आहियां। न मतिलबु मां त इलाही माण्हुनि खे टारगेट थी कयां, समझदार आहिनि, सम्झी वेंदा। इहो चवणु चाहियां थी त हर कंहिंजी लाइफ आहे, अलाह पाक हर कंहिंखे पंहिंजी लाइफ जीअण जो हिकिड़ो मौक़ो ॾिनो आहे ऐं महिरबानी कयो कंहिंजी लाइफ में इंटरफेयर न कयो, बहितर अथव। असां जीअं जियूं था असांखे जीअण ॾियो, असांखां जीअण जो हक़ न मतिलबु खसियो त बहितर अथव। सही सही थैंक यू। ऐं अञा त मतिलबु तव्हांजी शुरूआत आहे, हींअर ई मूंखे लॻे थो तव्हांजे पुठियां जेलिसी काफ़ी इलाही काफ़ी मतिलबु थींदो आहे। इनखे बि इंजॉय कयो, इंजॉय हा काफ़ी त इंजॉय कयां थी, छो जे करे इलाही माण्हू मतिलबु आहिनि। अञा बि तव्हांखे जेलिसी ॾेखारियो, उनखे अञा सुठो कमु करे ॾेखारियो। ऐं हींअर अञा मुंहिंजे मोबाइल ते मैसेज आयो आहे त तव्हां KTN ते बि पहुची विया आहियो। हा माशाअल्लाह। छो न पहुचंदासीं, इंशाअल्लाह काफ़ी चैनल्स में मां आई आहियां, हाणे मैसेज आयो आहे त तव्हां KTN ते बि पहुचे, छा राज़ आहे? मतिलबु राज़ त को न आहे, बसि अल्लाह पाक जो कामयाबी आहे, अल्लाह सां इज़त ॾिनी आहे, इज़त सां कमु कयां पई, इंशाअल्लाह अॻिते बि कंदसि इंशाअल्लाह इंशाअल्लाह इंशाअल्लाह। थैंक यू सो मच। तव्हांजो बि शुक्रिया अदा करणु चाहींदसि, वॾी महिरबानी। ऐं वेंदे वेंदे बि तव्हां खां कुझु न कुझु ॿुधंदासीं। कोई मैसेज ॾियणु चाहींदव? मैसेज इहो आहे त ज़िंदगी तमामु थोरी आहे, त जेतिरो थी सघे त उनखे ख़ूबसूरत नमूने सां जीअणु घुरिजे। न कंहिंजी दिलि ॾुखायो, हुनजी ॻाल्हि आहे, आयत जी ॻाल्हि आहे। ऐं पाण बि सुठी तरह जियो, ॿियनि खे बि जीअण ॾियो। ऐं वक़्तु ॾाढो ज़िंदगी त वरी बि थोरी आहे, त वञण खां पोइ इंसानु हयाती ते का बका न आहे त को सुठनि लफ़्ज़नि में यादि त करे। सही। सो हींअर तव्हांखे सुठो आइटम तव्हांखे ॿुधाइण ख़ुशी होगी त इंशाअल्लाह ॿुधाईंदासीं, बिल्कुलु ॿुधंदासीं। ऐं शोभी भाई थैंक यू सो मच। इंशाअल्लाह कल जुमा है, छुट्टी नहीं करनी। ओके, आपके लिए मेरा मैसेज ये है। ठीक है जी। कल आपसे मुलाकात करेंगे। जिंदगी रही तो सुभाणे शोभी भाई ने कितने मैसेज दिए? शोभी भाई मेरे ख्याल तमाम घणा हज़ारे मैसेज ना होगा। हज़ारे मैसेज वो भी व्हाट्सएप पे हर प्रोग्राम में ता मैसेज ठाईंदा होगा। सुभाणे मुलाकात कंदासीं। तेसि ताईं पंहिंजे प्यारनि जो तमामु घणो ख़्यालु रखिजो। मूंखे RBS जी पूरी टीम खे ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़ जी। ओ थोरा असां ते तुंहिंजा थोरा सजण जो अचे थो हली। थोरा असां ते तुंहिंजा थोरा सजण जो अचे थो हली। ढोलण जे अचे थो हली। सार लही थो पंहिंजो समझी थो, मूंसां वञी थो तूं मिली। सजण जे अचे थो हली। ढोलण जे अचे थो हली। थोरा असां ते तुंहिंजा थोरा सजण जे अचे थो हली। ढोलण जे अचे थो हली।
गुरबज नाए क़ीमत काही तुंहिंजी ॾिसी मूं साण सचाई हो गुरबज नाए क़ीमत काई तुंहिंजी ॾिसी मूं साण सचाई बेकुरबा वञनि था जली सजण जे अचे थो हली भुलण जे अचे थो हली थोरा असां ते तुंहिंजा थोरा सजण जे अचे थो हली भुलण जे अचे थो हली ॾाढो फिरी ख़ुशि थींदो आहियां साम्हूं सजण पंहिंजे ॾिसंदो आहियां ॾाढो फिरी ख़ुशि थींदो आहियां साम्हूं सजण पंहिंजे ॾिसंदो आहियां ओ दोस्त आहीं मुंहिंजो दिलि सजण जे अचे थो हली भुलण जे अचे थो हली ओ थोरा असां ते तुंहिंजा थोरा सजण जे अचे थो हली सजण जे अचे थो हली अली अहमद सां तूं तोड़ निभाईंदे मेला अची मोहब्बत जा मचाईंदे हाँ हिन पद तमा पगरी सरे गरी सा अली अहमद सां तोड़ निभाईंदे मेला अची मोहब्बत जा मचाईंदे ओ ॻाल्हि हूंदी गली गली सजण जो अचे थो हली भुलण जे अचे थो हली ओ थोरा असां ते तुंहिंजा थोरा सजण जे अचे थो हली भुलण जे अचे थो हली सजण जो अचे थो हली भुलण जे अचे थो हली थैंक यू